टंडियात में जमायत इस्लामी पारां फ़लस्तीनी अवाम सां ॿधी जे इज़हार करण लाइ रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रैली में औरतुनि ॿारनि समेत जमायत इस्लामी जे कारकुननि वॾी तादाद में शिरकत कई। हिन मौक़े ते जमायत इस्लामी जी औरत विंग जी ज़िले नाज़िमा फ़रत हयात ऐं नाहिद वहीद, ज़िले अमीर अब्दुल गफ़ूर अंसारी, तालके अमीर अब्दुल सत्तार अंसारी, अल ख़िदमत फाउंडेशन जे ज़िले सदर अदील मारूफ़ ऐं ॿियनि रैली खे ख़िताब कंदे चयो त इसराईल फ़लस्तीन में बर्बरियत ऐं ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे। हज़ारे मासूम फ़लस्तीनियुनि खे बेगुनाह शहीद करे छॾियो आहे। हुननि चयो त दुनिया जा 56 इस्लामी मुल्क ख़ामोशीअ सां वेही तमाशो ॾिसी रहिया आहिनि। हुननि चयो त अॼोके ॾींहं ते इसराईल पारां कयल हमले खे 1 साल मुकमल थी चुको आहे। फ़लस्तीन जी सरज़मीन ते केतिरनि ई बमनि सां हमलो करे हज़ारे मासूम ॿारनि समेत माण्हुनि खे शहीद कयो वियो आहे। बैतुल मुक़द्दस असांजो पहिरियों काबो आहे। इन जी हुरमत ऐं तक़दुस लाइ असां जिदोजहद जारी रखंदासीं। हुननि दुनिया जे गॾियल क़ौमुनि जे इदारे जे सरबराहनि ऐं इस्लामी मुल्क जे इतिहाद जे सरबराहनि खां मुतालबो कयो आहे त फ़लस्तीनियुनि ते इसराईल पारां थींदड़ ज़ुल्म ऐं नसलकुशी करणु फ़ौरी तौर ते बंदि करायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची